हथ मथे करे ॿुधायो तव्हां सुधारी कमेटी जो साथ ॾिजो हथ मथे करे ॿुधायो जे सिंधारी कमेटी जो तव्हां साथ ॾींदो त वाइदो आहे ही इनकलाब ही सिंध जी ख़ुशहाली सिंध जी बहाली सिंध जो इहे हाली पूरींदा ऐलान कयो वञे 10 लख रुपया जेके घर ठाहे सिंध जे हारियुनि जा मिसकिननि जा उन्हनि खे घर ठाहिया ॾिना वञनि ऐं सिंध जी ग़रीब हारियुनि जेके कोट मुतासिर आहिनि इनखे सिंध जी तालीमुनि जा फीसूं माफ़ कयूं वञनि जीअं हू पंहिंजे बचनि खे पढ़ाए सघनि तालीम खां सिंध खे महिरूं न कयो कूड़ा वाइदा इहे कूड़ियूं ॻाल्हियूं न कयो सिंध जा माण्हू हाणे सिंध जे माण्हुनि खे वणणु अचे थो कबीर चयो आहे कबीरा इस जगत में उल्टी बैठी पापी बेटा राज करे और साधु मांगे थी हारी ऐं सिंध जा मज़दूर बेयारो मददगार लॻाते यही त वॾेरा ऐं जागीरदार तव्हांजे वोटनि सां त सिंध ते रहे कूड़ा वाइदा ढोंग ठगीअ जा बंदि कयो कान हलंदा इहे तव्हांजा कूड़ा तव्हां कान हलंदियूं तव्हांजूं कूड़ियूं ॻाल्हियूं हाणे सिंध जा माण्हू सुधर गए सिंधारी कमेटी हिन ॾाके वारे सिंधीअ खे खणी खयो आहे सिंधारी कमेटी हाणे सुख प्रेम सां सरदारो तव्हांखे हाणे सिंधारी कमेटी सुख सां समर कयो हाणे तव्हां सुख सां न समझंदा हाणे हारी थी करे 80 सैकड़ो सिंध जा हारी जेके मुल्क खे हलाइनि था उहे ई हारी बेयारो मददगार लॻाते हैं कबीर जो ॿियो शेर है कबीरा हमने तो अपना घर जलाया हाथ न किया प्लीज जो अपना घर जलाया चले हमारे साथ जिंदाबाद जिंदाबाद असली वारिसनि खे जेको सोनी ॾिनी आहे जितां कोयलो संत चढ़िया आहे ऐं तव्हां उन्हनि खे 25,000 ते छुटियूं था चढ़ियो था जेके घर ते अर्धे रुपया तव्हां हिननि जे नाले था वठे छो सिंध जा माण्हू सुधार हिननि खे ख़बर आहे हिननि सां धोखा थिए तव्हांखे कंहिं घर ठाराए ॾिनो तव्हां हिन कोन जा मुतासिर आहियो तव्हांखे को हुकुमरान नथो ॾिनो आहे तव्हांखे कुझु ॾिनो आहे अॼु सिंध जूं हारायूं सिंध जा हारी हिननि हुकुमराननि खे हुकुमराननि ते हुकुमराननि खे ख़बर आहे त पर जीअण वारा सिंध जा ही नौजवान ही बाबा